अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ किरण नाज अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, शिकारपुर मां सचाई न्यूज़ जे रिपोर्टर राशिद कुरैशी जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त जमायत इस्लामी सिंध जे अमीर काशिफ सईद शेख डिस्ट्रिक्ट बार शिकारपुर जो दौरो कयो, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ अहम शख़्सियात सां मुलाक़ात करण सां गॾु कई तक़रीबात में पिणु शिरकत कई। आख़िर शिकारपुर प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हुकूमत अमुन क़ाइमु करण ऐं शहरियुनि खे तहफ़ुज़ ॾियण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। शिकारपुर समेत उत्तर सिंध जा ज़िला अगवा इंडस्ट्री बणिजी विया आहिनि। कचे जा धाड़ेल पके वारनि जी सरपरस्ती खां सवाइ कुझु बि नथा करे सघनि। 16 फेबरवरी ते कुंदन होटल चौक इंडस बाईपास वटि धाड़ेल राज जे सरकार सरपरस्ती ख़िलाफ़ अवामी धरणो हयो वेंदो। सिंध हुकूमत अवाम जे दर्दनि जो दरमान करण बदिरां ख़ामोश तमाशाई बणियल आहे। सिंध जे जैकबाबाद घोटकी शिकारपुर कशमोर कंदकोट ज़िलनि जी 72 लख आबादी धाड़ेलनि हथां यरगुमाल बणियल आहे। 2024 में सरकार पारां जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि 470 माण्हू क़तल थियल आहिनि।